إن الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلل فلا هادي له. وأشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. قاف والقرآن المجيد بل عجبوا أن جاءهم منذر منهم فقال الكافرون هذا شيء عجيب أئذا متنا وكنا ترابا ذلك رجع بعيد قد علمنا ما تنقص الأرض منهم وعندنا كتاب حفيظ بل كذبوا بالحق لما جاءهم فهم في أمر مريج أفلم ينظروا إلى السماء فوقهم كيف بنيناها وزيناها وما لها من فروج والأرض مددناها وألقينا فيها رواسي وأنبتنا فيها من كل زوج بهيج وبصرة وذكرى لكل عبد منيب ونزلنا من السماء ماء مباركا فأنبتنا به جنات وحب الحصيد والنخل باسقات لها طلع نضيد رزقا للعباد وأحيينا به بلدة ميتا كذلك الخروج. وقال الله تعالى في كلامه المجيد أعوذ بالله من الشيطان الرجيم. يا أيها الذين آمنوا ادخلوا في السلم كافة ولا تتبعوا خطوات الشيطان إنه لكم عدو مبين. हर किस्म जी हमदें सना वॾाई अने वाखाण इबादतें बंदगी उन हिकिड़े अल्लाह वहदहू ला शरीक लहू जे लाइक़ अने सज़ावार आहे जेको अल्लाह कुल काइनात जो ख़ालिक ज़मीन अने आसमान जो तन्हा मालिक आहे। अल्लाह जी मुख़्तसर हमद खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मते ख़ुसूसन आखिरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मते अल्लाहुम्मा सल्लि व बारिक व सल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गो, नौजवान साथियों, अज इन जुमे जे अंदर खुतबे जो उन्वान है निकाह के आसान कयो। यड़ी सीज़न है जिन में पाण वटि विहां शादी निकाह उमड़ थिए था पण पंहिंजी निकाह जेको मुश्किल थी है रस्म रवाज एतिरा वधाए छॾिया आहिनि जे गरीब माण्हू लाइ करे पंहिंजे बच्चे जी निकाह करणी, बच्चे खे उथियाण मुश्किल बनी वियो आहे। निकाह
यह इंसान जी हिकिड़ी वॾी ज़रूरत है। निकाह में इंसान जी ज़रूरत पूरी थिए थी। हिकिड़ो इंसान जीअं उञल वे बुखल वे, उञल माण्हूअ खे पाणी खपे, बुखल माण्हूअ खे मानी खपे, ईअं जे जर बच्चो उमिरि लाइक़ थी वञे त इनखे निकाह खपे थी। पाण जर निकाह खे मुश्किल बनायूं था त नुक़सान ई थिए थो जे पंहिंजे माहौल में, मुआशरे में, पंहिंजे समाज में, सोसाइटीअ में ज़िना ऐं बदकारी आम थी वञे था। खुला अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे हिकिड़ो रस्तो ॾिने जे आजा बच्चा जर उमिरि लाइक़ थिए त इन्हनि जी निकाह करायो त ई बुराईअ खां, बदकारीअ खां, ज़िना खां बची वञे। पण जर पाण निकाह खे मुश्किल बनाए छॾियूं था त ई पंहिंजा बच्चा, ई पंहिंजा नौजवान शैतान जी चाल चलाइनि था, शैतान जी ॻाल्हि मथे हलाइनि था, अने पोइ मर्द वे तय बने न औरत वे तय बने, हू चीलो छॾे वञे था अने बुराई ने बदकारी में दाख़िल थी वञे था। अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा ख़तब इलैकुम मन तरदौन दीनहु व खुलुक़हु फज़व्विजू। जहिड़ा आ वटि को अहिड़ो माण्हू जंहिंजो दीन आखे पसंदि आहे, जो मुस्लमान भाउ आहे अने उनजा अखलाक ख़ासा आहिनि, आदतूं ख़ासियूं आहिनि, ख़ासो आहे, भलो आहे, अहिड़ो को पण आ वटि सिरोणो खणी अचे, आजे घर नो निकाह जी मांगणी करे ने आ वटि बच्चा वेठा आहिनि त अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ऐं निकाह करे ॾेई ॾियो। अहिड़ो छोकरो जेको दीनदार वे, ख़ासो वे, अखलाक वारो, त उन से आंजे बच्चे जी छोकरी जी निकाह करे ॾियो। को जेकॾहिं निकाह न कंदा, जी त असांजे कुटुंब जो न आहे, ये असांजे पाड़े जो ना है, असांजे ॻोठ जो ना है, पाण से न खो, पंहिंजी पंचायत जो ना है, को पण बहाना बनाए करे अने निकाह में जेकॾहिं आ मोड़ो कयां तो अल्लाह के रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, तकुन फितनतुन फिल अर्दि व फसादुन अरीज़, तो जमीन में वडो फितनो पैदा थींदो। फितनो क्यों? ज़िना जो, बदकारीअ जो, बुराईअ जो, जेको पाण पिंड जी अखी से ॾिसूं पिया, जेको पाण पिंड जी अखी से ॾिसूं पिया, जे पंहिंजे ॻोठे में, पंहिंजे गामे में, पंहिंजे माहौल में, मुआशरे में बुराइयूं बदकारियूं आम थी वेंदियूं। पोइ ॿिए नंबर मथे कहिड़ो थींदो? व फसादुन अरीज़, जे आंजे ॻोठ में, माहौल में, मुआशरे में फसाद फैली वेंदो, लड़ाइयूं झगड़ा आम थी वेंदा। अॼु पाण ॾियारियूं जेतिरियूं पाण लड़ाइयूं ने झगड़ा आहिनि, उल्फतूं आहिनि, फितना ने फसाद आहिनि, तंहिंजो मेन कारण कहिड़ो आहे? ई नौजवान मर्द ने औरत ई चीलो जरा छॾे वञे, ई जरा खोटे रस्ते मथे पई वञे, इन्ही में जरा बुराई ने बदकारी आम थी वञे, जरा पंहिंजे ॻोठे में, पंहिंजे कुटुंब में वेर पैदा थी वञे। मुंहिंजा अज़ीज़ो, इस्लाम निकाह खे आसान कयईं अने पाण मुसलमान मुश्किल करे छॾई। पाण मुसलमान मुश्किल करे छॾई। पंहिंजी निकाह अने इस्लाम वारी निकाह में केतिरो फ़र्क़ु है से आखे आउं सम्झाइण चाहियां थो। पाण वटि जहिड़ा निकाह जी ॻाल्हि हले थी, तंहिंखां पहिला पाण संग कयूं था। और कयूं था संग, ठीक है, संग करणो, संगावती जी ॻाल्हि करणी, इन में कीअं वांदो न आहे। जे फलाणे जे घर में पाण ॻाल्हि कई है पंहिंजे पुट जी या धीअ जी, पाण हिक ॿिए से ॻाल्हि ॿोल करे छॾियूं, पण जहिड़ा संग जे नाले मथे लखें रुपये जा पाण टोल गिनो, लखें रुपये जा पाण लिया गिनो, लखें रुपये जो पाण ॿियूं वस्तु गिनो, अने उनके संग चवण धूमधाम से संग कयूं, त ई संग नथो रहे, ई फितनो बनी वञे। अॼु पंहिंजे माहौल में हालत इहे
जे संग में जो पाण संग कयूं था उनमें जैसे 2-3 लख रुपया पांजे खीचे में न वे तैसे पाण संग थी नथो। संग में टोल दागीना तो ठीक है पाण झूने ज़माने वटा हले पिया, पर हाणे अमोक ॿियूं नयूं रिस्मूं अची वयूं आहिनि। कयूं मड ॾियणी, मड जेको आहे तंहिंमें लियो, तंहिंमें खोंबी, तंहिंमें ॾेढो, तंहिंमें तेल, तंहिंमें साबुण, तंहिंमें सैफूअ, तंहिंमें कुजाणे केतिरियूं वस्तूं बाकस जी सिरीअ सुधारण पाण उन मड में विझूं। हिकड़ी मड 1000 रुपये ते पुॼे थी अने अहिड़ियूं 100 खां मडी पाण पंहिंजे संग में आम रखूं था। हाणे हिकड़ी मड ओछे मां ओछो पाण 500 जी सारियूं, 500 जी अने संगावतीअ में संग में जेकॾहिं पाण खे 100 मडी मिले थियूं कुटुंब मां कबीले मां त 50,000 रुपये जो खाली पाण मडी अचे थी। त ओछे मां ओछो पोइ संग थी वञे तंहिं पुठियां जॾहिं पाण विहांउ कयूं था तंहिं पहिरियां वना भूतड़ा, वना अने भूतड़ा तंहिंमें घणो वेहे थो। भूतड़ा ॼणी अचो, सॼे ॻोठ में ॻाल्हि करे अचो अने पोइ माण्हू अचे पंहिंजे घरे वना थियण, को 50 ॾे, को 100 ॾे, को 200 ॾे, 50,000 लख रुपया पंहिंजो वना थी वञे थो। ठीक है। पुठियां थी थी निकाह, निकाह जो ॾींहुं आयो, उन ॾींहुं पाण पंहिंजे घोट खे विहारियूं था खट मथे अने पोइ वसे राज, वसे राज, वसे राज, पोरो वसे थो, पैसो वसे थो घोर जे नाले मथे। घोट मथां जेको पाण पैसा घुरियूं था ने पाण सुणो पिया जे केतिरा लख रुपया घोर अथई, केतिरा 1.5 लख घोर अथई, केतिरा 2 लख घोर अथई, 30-40,000 50,000 घोर त आम थी वई है। ये पाण घोर ॾियूं था। पोइ पाण ॼण खणी सॼो ॻोठ भेरो करे 10-15-20 गाॾियूं, जेकॾहिं पाण गाॾियूं न वे त ॿिए ॻोठे मां गाॾियूं पाण खणी अचूं, पेट्रोल भराए ॾींदोसि, डीजल भराए ॾींदोसि, गाॾी ॾे सोरे जी ॼण वञे थी। पोइ हिन में 100-200 माण्हू भरे कोठे ने 10 छोकिरी जे घर मथे हमलो कयूं था। उहानो पाछी जंग रवानी थी थी तर हाणे गाॾियूं लॻायो, ट्रैक्टर लॻायो, ॾेक से भॼूं था, है न। तंहिंमें 100 धड़कियूं वे, वो धड़कियूं केॾा वञे, पुठियां कुआ थियनि पिया, कंहिंखे कमु न अचे। पोइ 50-30-40 पाण जेको हेलूं था, हेलूं जंहिंमें गोणियूं अने हांडो जेको हेल ई कोरे इन पछंडीअ मथे पई इनखे किट खाई वेंदो, ई झुरी वेंदा, चिॿा फिरंदा, कंहिं कम में कम की न थींदा। उहे गिलास ने वटड़ियूं जंहिंजो को हिसाब नथो वे, ई घर में पई ने झुरे पिया ने सड़े पिया ने फिटे पिया, कंहिं कम में न अचे। नंढी वॾी मड़े वस्तु पाण इन ॾेज में विझी गाॾियूं भरे रवानी कयूं था। पोइ पाण ख़ुशि थियूं था, हाँ हाणे मुंहिंजे पुत्र जी न धीअ जी निकाह थी वई। ये निकाह न आहे, ये फज़ूल ख़र्ची है। ये पिंड हिकिड़ो गरीब ऐं मिसकीन मथे भार है। जरा पाण पैसे वारा थी करे लखों रुपया पंहिंजे ॿार बच्चे जी निकाह मथे ख़र्चो कंदासीं त गरीब माण्हू वीचार ईंदो जे हुनजे पुत्र जी निकाह में हेतिरो ख़र्चो थियो, हुन पंहिंजी धीअ खे ही वस्तु ॾिनी ॾिने, अने गरीब माण्हू वीचार करे पियो मूं वटां आहे की न मुंहिंजी धीअ खे थोरो ॾिनी आहे। साहूकार जी धीअ जरा पणजी रवानी थिए तेरा 2 टोल वें, लखें जा व्यापार वें, लखें जूं वस्तु वें, गाॾियूं भरजी वञे, तेरा गरीब जी धीअ जेको आड़ मथे वेठी है, उम्र लाइक़ है, निकाह एतिरे लाइ करे नथी थी जे पे वटि ख़र्चो न आहे, उहो अंदर ने अंदर सोचे थी कि मूं हिन मुआशरे जो ॾोकिरो कयो आहे, कि मुंहिंजो गरीब पे मिसकीन पे मुंहिंजी निकाह नथो कराए सघे, अने कुदरती जेकर निकाह कराए थो त लखों रुपया लेणो ने कर्जो करे लखो निकाह थिए। मुंहिंजा अज़ीज़ जो पंहिंजी हालत है, ये पंहिंजो निकाह आहिनि अने ॿिए पासे इस्लाम वारियूं निकाह आहिनि, से ई निहारियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी है अब्दुर्रहमान बिन औफ, मशहूर सहाबी है, अल्लाह के नबी जो मशहूर सहाबी है, दोस्त है, अजीज सहाबी है।
जेको मक्के मां हिजरत करे मदीने अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ करे आयो है। हिकिड़ो ॾींहुं अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि अचनि था। अल्लाह जे नबी ॾिठो जे कपिड़े मथे उन खुशबू जा दाग लॻा पिया आहिनि जेको औरतूं निकाह जे टाइम लॻाई। अरब में अहिड़ी खुशबू हूंदी हुई जेको औरतूं लॻाई हुयूं निकाह जे टाइम में। अने अब्दुल रहमान बिन औफ जी लह मथे कपिड़े मथे उहो खुशबू जेको औरतूं लॻाई उहा लॻी पई हुई। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुछो ही टिका कहिड़ा आहिनि? ही तुंहिंजे लह मथे जेको टिका थिया पिया आहिनि खुशबू जा ही कहिड़ा टिका आहिनि? पर फरमायो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूं हिकिड़ी अंसारी औरत से रात निकाह कई है। निकाह कई है, निकाह कई माशाअल्लाह, बरकत जी दुआ ॾिनो। अने पोइ फरमायो ओ निम वलो दिशात जे निकाह तो करेला थे तो वलीमो कर, भले हिकिड़ी बकरी कोई न वलीमो कर, हिकिड़ी पों कोई न वलीमो कर, भले निकाह कए। हाणे न्यारो पाण जॾहिं निकाह कयूं था त सॼे ॻोठ खे चऊं था, सॼी पंचायत खे चऊं था न सॼे मुल्क में पाण नियंत्रण फैलायूं था। मुल्क जा मुल्क माण्हू पाण अचे पाण भत कयूं नियंत्रण कयूं त पाण सम्झो था हाणे निकाह थी वई। ॿिए पासे अल्लाह जे नबीअ जो मशहूर साहबी है, अजीज साहबी है, उन जी निकाह थी है ने अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ख़बर पड़ना है, क्यों पड़ना है। अने पांखे जेकॾहिं को माण्हू निकाह में दावत न दे त पाण विरचूं था कि यार मूंखे त निकाह में दावत न ॾिने। अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ना ही विरचा। उन साहबीअ खे न चऊं कि तो मूंखे दावत कोन ॾिनी, खुर चऊं अल्लाह तुंहिंजी निकाह में बरकत दे, तूं वलीमो कर। पाण अहिड़ा हुअणा खपूं कि पंहिंजी निकाह खे पाण आसान बनायूं, पाण सॼे ॻोठ में ढोल न वॼायूं, पाण फुज़ूल ख़र्चियूं न कयूं, आसानी वाली निकाह कयूं ने अहिड़ी आसान निकाह कयूं जे गरीब माण्हू पाण आसानी से निकाह करे सघे। ई मड़े जेको रस्म रवाज हले था इस्लाम वारा ना आहिनि, ई मड़े गैर मुस्लिम मां हिंदुअ मां पाण आया आहिनि। उन्हीं निकाह न्यारो, उन्हीं शादियों न्यारो, लगन न्यारो, उन्हीं में लखों रुपया खर्चा कई था। अने पाण मुसलमान उन्हीं के ॾिसी करे अहिड़ा खर्चा कयूं। तंहिंखां सिवा निकाह में जेको पंहिंजी हिकिड़ी फुज़ूल रस्म जेको हले पई उहा इहा पाण आहे जे पाण पाणे बच्चे जो जबरदस्ती निकाह कयूं था। निकाह जेको है ये जिंदगी जो बंधन है। ये पाण बच्चे के पांजी धीअ वेते भले ने पांजो पुत्र वेते भले हमेशा हमेशा करे पाण हिक ॿिए जे हवाले करे छॾियूं था। पाण पंहिंजे माहौल में अहिड़ियूं कई निकाह थियूं आहिनि, कंहिं निकाह में पुत्र राजी न आहे पिया जबरदस्ती निकाह करे छॾे, कंहिं निकाह में धीअ राजी न आहे माइट जबरदस्ती निकाह करे छॾियो, पुठियां सॼी ॼमाल उहे बच्चा ॾुखियई पर माइटनि जे वौदा अॻियां उहो बेबस थी विया निकाह करे छॾियो। ठीक है, पाण ईअं नथा चऊं जे हर को बच्चो पंहिंजी पसंदि से खणे जे मूंखे ही खपे मूंखे हू खपे, ईअं न। पाण जंहिं पाण पंहिंजे बच्चे जी सनावती कयूं, संग कयूं, पुत्र वेते भले धीअ वेते भले, तर पाण उन्हीं खे पुछी था लायूं जे मुंहिंजा पुत्र या मुंहिंजी धीअ आउं फलाणे घरे फलाणे इंसान से तुंहिंजी सनावती कया तो, संग कया तो, ये रिश्तो ये सनावती तोखे पसंदि आहे कि न आहे, पुछियो खपे। पाण नथा पुछो, पाण ईअं सम्झो था आउं मुंहिंजी धीअ खे पुछां, आउं मुंहिंजे पुत्र खे पुछां, मुंहिंजो पटको लही वञे, कुदरती मुंहिंजी धीअ मूंखे ना करे छॾे जे मूंखे निकाह जे नाहे करणे त मुंहिंजो त नक वठिजी वञे, मुंहिंजो पुत्र मूंखे ना कंदो, मूंखे त निकाह नाहे करणे त आउं माणे खे मुंहुं ॾेखारे न सघंदो। पर मुंहिंजा अज़ीज़ तूं वीचार कर, जंहिं पुत्र जी जंहिं धीअ जी तूं जबरदस्ती कंहिं हंध मथे निकाह कई पियो, उनजो नतीजो ई निकिरे थो कि ई पुत्र ने धीअ सॼी ॼमाल ॾुख में गुज़ारियूं था, हिक ॿिए जो मुंहुं ॾिसण पसंदि नथा कई, हिक ॿिए से पुछे नथा, अहिड़ा कई दाख़िला बणिया आहिनि। ऐं पाण मिणी खे ख़बर अथई है जे निकाह के ॾोह वर थी विया, पन्नरो वर थी विया, पर धणी ने धञाणी हिक ॿिए से पुछे नथा। हैं पाण माइटर करो है बस मुझे कुल्ले ता बाहर लाए छॾिया ऐं निकाह करे छॾिया, पोइ पुछे कि न पुछे। निकाह कुला अल्लाह फरमाए ले तस्कुनु इलैहा, आजी निकाह इते ला करे थी थी जे आंखे सुकून मिले,
ऐं सुठियो हो। पर जरा पाण निकाह अहिड़ियूं कंदासीं जंहिंमें बचे मथे पाण ज़बरदस्ती निकाह थोपींदासीं, तेरा सुख की न हूंदो, सुकून की न हूंदो, ज़िंदगीअ मां सुकून ख़तम थी वेंदो। अने इन ॻाल्हि खे यादि रखी लाहिजो, तव्हांखे ॾुख ई लॻंदी, इन ॻाल्हि खे यादि रखी लाहिजो, शैतान जेको आहे न इंसान खे ग़लति चीले मथे ईअं चाढ़े। जहिड़ा माइटर जहिड़ा पंहिंजे पुत्र जी ज़बरदस्ती निकाह करे थो या धीअ जी ज़बरदस्ती निकाह करे थो, त धीअ ने पुत्र वीचारी था कि मुंहिंजी माइट सोन आई, मुंहिंजी ज़बरदस्ती निकाह करे छॾियऊं, हा भले करे छॾियऊं, कीअं वांदो न, आउं ॿिया रस्ता न्यारे लाहींदुसि। पोइ ॻोठ में चकर लॻाईंदो, ॾेखार हिन गटीअ मथे उॻंदो, ॾेखार हिन गटीअ मथे उॻंदो, ॾेखार हिन फेरीअ मां वेंदो पियो, हुनजी धीअ खे न्यारींदो, हुनजी भेण खे न्यारींदो। निकाह थी वई आहे, तंहिं हूंदे जौते में विझ, तंहिं हूंदे टिप लॻो पियो आहे, तंहिं हूंदे नज़र फेल आहे, एतिरे लाइ करे जे इनजी निकाह ज़बरदस्ती थी आहे, इनखे घर में सुकून न मिलियो। जेकॾहिं निकाह रज़ामंदीअ से ख़ुशीअ से थिए त धणी ने धञाणी हिक ॿिए जे चेव खे पग न खणी सघे। अने औरत जेको पंहिंजे घर वारे खे पसंदि न कंदी हुई न, माइट ज़बरदस्ती निकाह करे छॾी, उहो औरत पण वीचारे थी कि हाणे मुंहिंजो घर वारो मूंखे पसंदि जो न मिलियो, ॿिया कई माण्हू ॻोठ में थिया। इहा हक़ीक़त है। ये पंहिंजी अखियुनि अॻियां मड़े खीर पे मुंहिंजा अज़ीज़ो, अने पंहिंजी भुल आहे, पाण अहिड़ो कमु न कयो खपे। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी औरत अचे अने उहा चए थी कि मुंहिंजी ज़बरदस्ती निकाह करे छॾे ने मुंहिंजो घर वारो मूंखे पसंदि न आई, घर वारो मूंखे पसंदि न आई, अने मुंहिंजे ते ज़बरदस्ती निकाह करे छॾे। अल्लाह जे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन औरत जी निकाह खे उते ई ख़तम करे छॾिया। तो जी निकाह आहे न, तूं वञ। पण पाण वटि आम वस्तु आहे, एतिरे हिनजे बच्चे खे राज़ी कयो, हिनजे बच्चे खे पुछो, उनजी रजा गिनी करे पुठियां निकाह करे। पाण करो थिए थो जरा मौलाना साहब में मुसले मथे निकाह पढ़ाला करे जरा मणी खे भेरा कई, घोट वेही रहे ने लाडी जो पे वली उहे वेही रहे, ॻोठ जा मड़े माण्हू निकाह में भेरा थी। हाँ वञो धीअ खे पुछी अचो जे उहो ख़ुशि आहे कि न, रजा ॾे थी कि नथी ॾे। ई पुछण न आहे, भले पुछो उन टाणे, पर असल पुछे जो उन टाणे आहे जहिड़ा पाण संग कयूं था, जहिड़ा ॼण खणी 100 हिकिड़ा माण्हू खणी पाण पुॼी अचूं, अने पोइ पंहिंजी धीअ किन मुंहं ते ना कंदी जे आउं निकाह नथी कयां, मुंहिंजे पीउ जो नक वठिजी वेंदो जो हेर ना कयां त, है न? मुंहिंजा अज़ीज़ो पाण ज़ुल्म कयूं था, ई ज़ुल्म न कयो खपे। तंहिंखां सवाइ हिकिड़ी ॻाल्हि इहा पाण जे इस्लाम में जरा पाण निकाह करे ने बच्चे खे ॾियूं था, कई पंहिंजा घर अहिड़ा फिटा पिया आहिनि जे बदे में जेको पाण निकाह कयूं था, कुदरती अहिड़ो थिए धणी धञाणी पिन में विड़ी पइनि, ई थींदल आहे। कंहिं न कंहिं ॻाल्हि मथां रीस थींदी, कंहिं न कंहिं ॻाल्हि मथां झगड़ो थींदो, पिन में विड़ी पवंदा। हाणे उहा धीअ जरा रीस करे माइट वटि पुॼी अचे जे मुंहिंजो धणी मूंखे विड़ियो आहे, त मुंहिंजी ससु मूंखे विड़ई आहे, त को पण झगड़ो थी पए जरा माइट वटि अचे, पर इन जे बदे में जेको हिन जे घर धीअ रही उनखे पाण में जरा रवानी करे छॾींदा। असांजे धीअ खे उन कढी छॾियो, तूं जेको की तूं वञी पंहिंजे माइट भई हिन वेचारे को रोक आहे, हीअ त वेड़े ई न आहे, हे धणीअ सां बराबरि आहे, इहा आंजी ख़िदमत करे पई, तंहिं हूंदे आंजी धीअ थी सघे धीअ जो ॾोहे, थी सघे धणी जो ॾोहे, जंहिंजो पण ॾोहे, पर उहा धीअ जेको इन धीअ जे बदले में आ वई आहे उनखे पाण हुनजे माइट रवानो करे छॾियो, ई पाण लाइ करे बिल्कुलु ग़लति आहे, ई ज़ुल्म न कयो खपे। अने हिकिड़ी ॻाल्हि इहा पण यादि रखी लाइ, पाण माइट कोड़ो कयूं था, जॾहिं निकाह करे अने जेके रवानी करे छॾी, पुठियां धणी ने धञाणी जेकॾहिं कंहिं पण मुंदे मथां वेड़ी पए, रीस करे विझे, अने धीअ पंहिंजे घर रीस करे पाछी पुॼी अचे, मुंहिंजो धणी मूंखे विड़ियो आहे त मुंहिंजी ससु मूंखे विड़ई आहे, त पाण कोड़ो चऊं था वेठियो मोह खा पई तुंहिंजो पेट जीअरो थियो या मोह न आहे, सुखणी हूंदी कीअं वांदो न, वेझन वेहारियूं था, विहारे छॾियूं था 12 महीना, 2 वर 3 वर। आउं खे सवाल पुछां, जवाब ॾीजा। पाण जेको धीअ जी निकाह कयूं था, जरा पाण पंहिंजी धीअ जी निकाह कई त कोड़ो एतिरे लाइ करे कई नहीं जे आउं धीअ खे नथो खाराए सघां, न, पंहिंजी धीअ खे पाण मांद खाराए सघियासीं। जरा पंहिंजी धीअ जी निकाह कीअं ठही पर पाण खारायो पे,
इन सूर में पा निकाह ना आई कई मूं वटि अटो खुटी रहियो हाणे धीउ जी निकाह करे छॾिया, सम्झी विया। पोइ जॾहिं धीउ रीस करे पाछी वरी अचे त बुख की न मरणी तूं मूं वटि ठही वियो। अरे बुख तां जॾहिं निकाह की न थई तेनो पहिरियों न थिए वई, तेरा बुख हुनखे न वई, तेरा तो ॾुखणी न वई, पोइ तो निकाह कुला कए तुंहिंजी धीअ जी, कुला कए एतिरे लाइ करे कए जे मुंहिंजी धीअ उमिरि लाइक़ थी वई आहे, हिनखे हाणे निकाह जी ज़रूरत आहे, घणी खपे न पंहिंजो घर वेही हुते रही सघे। पण जॾहिं रीस करे पाठ पाछी वरी अचे त चवंदासीं जे मूं वटि खा पी ठही हुते न, धीअ खे खाली खाराइणो न आहे, खाराइणो हो त मांदे तो खाराए ते कुला निकाह कए थो। धीअ जो वॾो हक़ ई आहे जे धीअ पंहिंजे घर वारे दिली हुजे, पण पाण ईअं नथा कयूं। धीअ रीस करे अची कंहिं न कंहिं ॻाल्हि मथां घणी धञाणी तो मुंदो कंदा, ससु वॻो पिंड में विढ़ंदियूं। जॾहिं पाठ अचे त पंहिंजो पूरो हक़ बने थो, तव्हांखे पूरो कयो खपे। न्यारो रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अली बिन अबी तालिब रज़ी अल्लाह तआला अन्हु ने फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे घरे अचनि था। अली केरु आहे? अली हू आहे जंहिंखे नंढड़े हूंदे वटां अल्लाह जे नबीअ सांडे, सुणजा नंढड़े हूंदे वटां सांडे, वॾो थियो जो उमिरि लाइक़ थियो तेरा पिंड जी मणी का चागड़ी धीअ, नंढीअ मां नंढी धीअ अने जन्नती औरतनि जी सरदार धीअ फातिमा से निकाह कराए, चागड़ी धीअ जमाईअ खे पिन सांडे खाराए बचपन वटां निकाह करे जो रवानी कई पंहिंजी धीअ खे तेरा जेकी पण वस्तु हुई मड़े ॾिनी धीअ खे ॾिने। हिकिड़ो ॾींहुं अचे था फातिमा रज़ी अल्लाह तआला अन्हा जे घरे, पुछियो अली केॾा वियो तुंहिंजो घर वारो? चई असीं पिंड में कंहिं ॻाल्हि मथां रड़ी पियासीं, अली रीस करे घरे नो केॾा वेंदो हुयो आहे। सुणो ऐं धीउ जा माइट आहियो, आंजा पण जमाई आई, आंजा ॿार बच्चा पण पिंड में विढ़े था, पाण नबीअ खे मञे वारा आहियूं, उन नबीअ कहिड़ो कए केॾा वियो मुंहिंजो जमाई? चए तुंहिंजो जमाई न असीं विढ़ी पियासीं पिंड में, रीस करे हलियो हुयो। साहबा किराम खे पुछियो अली जे न्यारो केॾा वियो आहे? साहबा किराम जोत ॾींहं था अची करे मस्जिद में न्यारी, अली मस्जिद में सुतो पियो आहे। हाय हाय कुर्बान वञो उन साहबा किराम मथां, घरे रीस कंदा हुआ त पण अल्लाह जे घरे न थींदा हुआ। पाण रीस कयूं था कच्छ खे मोह करे भॼी वञूं था, फोन स्विच ऑफ करे छॾियो कंहिंजी खणो पवंदा है न। उहो रीस करे घरे नो विढ़ी अचींदा हुआ त कहिड़ो कंदा हुआ, अल्लाह जे घरे में अचींदा हुआ। साहबा किराम अची करे चए था अली मस्जिद में सुता पिया आहिनि। अल्लाह जा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचनि था जमाईअ वटि, उहो जमाई जंहिंखे बचपन वटां सांडे, उहो जमाई जंहिंसे नंढड़ी ने चागली धीअ जी निकाह कराए, उहो जमाई धीअ से विढ़ी न आयो आहे। पाण तो को कयूं उहा धोखो खां तो जहिड़ो थियां, मुंहिंजी धीअ से विढ़ियो हुई, तो मथे एहसान कया, सांडियो खारायो प्यारियो, मुंहिंजी चागली धीअ तोखे निकाह में ॾिनी अने मुंहिंजी धीअ से विढ़ियो तो जहिड़ो थियां, धोखो उहा ई खणो, खणो कि न खणो पंहिंजी हालत इहा अथव। उहो नबी जंहिं नबीअ खे मञे वारा अची करे न्यारो जमाई सुतो पियो आहे, धीअ से विढ़ी न आयो आहे। न्यारो त पुठे मथां चादर लही वई हुई, पुठे मथे मिटी चौटाई कई हुई, मस्जिद न बि कच्ची मस्जिद हुई, पकी न हुई, मस्जिद में सुतल हुआ, पुठे मथे मिटी लॻल आहे, पुठे मथां मिटी छंडी त हथ सां जमाई जे हथ, जमाई जे पुठे मथां पिन जे हथ सां, उहो जमाई जेको धीअ से विढ़ी न आयो आहे उनजे पुठे मथां मिटी छंडी था चवनि, ओम या बादरात, ए मिटीअ वारा मथे उथी, ए मिटीअ वारा मथे उथी। ई नालो अली रज़ी अल्लाह तआला अन्हु खे तो पसंदि आयो जे ज़िंदगी भर पंहिंजो नालो अबू तुराब रखी छॾियो। पोइ चए था हल तुंहिंजे घरे, वाहन कोठीअ तां अची करे फातिमा ने घरे छॾी था, ॿिन्ही बचनि खे सरचाईं था। अने पोइ साहबा किराम ॾिठो जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि एतिरा ख़ुशि हुआ कि अल्लाह जे नबी जो चेहरो चमकियो पिए, कुला ख़ुशि हुआ, अॼु मुंहिंजे ॿी बचनि खे मूं सरचायो आहे। जेकॾहिं कुदरती पंहिंजो जमाई ऐं पंहिंजी धीअ कंहिं ॻाल्हि मथां रड़ी पए रीस करे विझे त पंहिंजी धीअ खे ॿाम जले छॾे त पुत्र तुंहिंजा घर ईंदी आहे। मुंहिंजो घर उन ॾींहुं ख़तम थी वियो जिन ताणे मस्जिद में वेही करे मूं हाओ कयो हुजे, मूं बख़्शई, मूं ॾिनी, हाणे तुंहिंजो घर उहो आहे। जमाईअ में ॾोहे पाण सम्झायूं, सुलह करायूं, पर पंहिंजी धीअ खे वरे जा वर
पाण पंहिंजे घरे विहारे छॾियूं जे मुंहिंजी धीअ खे कॾहिं की न छॾींदुसि इहो उन धीअ मथे ज़ुल्म आहे। अने तंहिंखां सवाइ जेकॾहिं पंहिंजी धीअ जो औलाद आहे त उन बचे मथे ज़ुल्म आहे जंहिं बचे खे माइतर थियो आहे तंहिं हूंदे पाण यतीम करे छॾिया आहे। उहो धीअ ने पुत्र मासूम वीचारा जंहिंखे पीउ जी हंज खपे जंहिंखे पीउ जो प्यार खपे पर पाण पूरो कयूं था धीअ ते विहारे छॾियूं त उहो वीचारा नंढड़ा बच्चा पंहिंजे पीउ जे मुंहं ते सिकाइनि पिया। न कयो अहिड़ो ज़ुल्म कंहिं मथे निहारियो। हिकिड़ो साहबी आहे माक़िल बिन यसार रज़ी अल्लाह तआला अन्हु उन साहबीअ वकील रज़ी अल्लाह तआला अन्हु से पंहिंजी भेण जी निकाह कराए। भेण जी निकाह कराए पोइ पूरो थियो उन वकील जेको हो उन इन औरत खे तलाक ॾेई छॾे। माक़िल बिन यसार रज़ी अल्लाह तआला अन्हु जी भेण खे तलाक ॾेई छॾे। पुठियां वरी धणी धञाणी पिंड में राज़ी थी विया जे पाण वरी निकाह करे लायूं। बहुत तैयार थी विया पाण वरी निकाह करे लायूं पर माक़िल बिन यसार रज़ी अल्लाह तआला अन्हु चए था हाणे आउं मुंहिंजी भेण जी निकाह हिन से कॾहिं की न कंदुसि। मूं हिन मथे एहसान कया जे मुंहिंजी भेण मूं हिनखे निकाह में ॾिनी हाणे इन ई कई जे मुंहिंजी भेण खे तलाक ॾेई छॾे ॿिए थियो हिन माण्हू से हा मुंहिंजी भेण जी निकाह कॾहिं की न कंदुसि। इहो कंहिं चयो माक़िल बिन यसार। पाण अहिड़ा मुहबत कयूं था मुंहिंजी धीअ खे कॾहिं की न छॾींदुसि मुंहिंजी भेण खे कॾहिं की न छॾींदुसि इन करे पाण उहे साहबा किराम हुआ वो इस्लाम के मने वारा हुआ। अल्लाह रब्बुल आलमीन कुरान करीम जी सूरह बकरा जी आयत नंबर 235 नाज़िल फरमाए वइज़ा तल्लक़्तुमुन निसा फबलगना अजलहुन्ना फला ताज़ुलुहुन्ना यनकिहना अज़वाजहुन्ना इज़ा तराज़ौ बैनहुम बिल मारूफ। ए ईमान वारा ऐं जर पिणजी औरत के तलाक ॾेई छॾियो अने इज्जत पूरी थी वञे पोइ धणी धञाणी पोइ राज़ी निकाह करे में त अल्लाह ताला फरमाए थो ऐं उन ॿिन्ही खे न रोकियो उन ॿिन्ही जी निकाह करे ॾियो। तलाक थी वञे तंहिं पुठियां ॿिए निकाह करे ॾियो अने पाण पूरो कयूं था मामूली ॻाल्हि मथां पंहिंजा बचा रीस करे अचनि त पाण उन खे पाण घणे विहारे छॾियूं था। ई ज़ुल्म न कयो। छेली ॻाल्हि इहा जे पाण वटि जेको ॾे जरियो जंहिंमें लख जा पाण ख़र्चा कयूं था मुंहिंजा अज़ीज़ो ॾेज माइत्र मथे न आहे। जेको धीअ जो माइत्र आहे उन मथे कीअं ख़र्चो न आहे। ख़र्चो पुत्र मथे आहे सिर्फ़ एतिरो जो वलीमो करे धीअ जे माइत्र मथे इस्लाम वलीमो पर न रखे। धीअ जे माइत्र मथे इस्लाम वलीमो पर न रखे पर पाण मिणी खे ख़बर अथई है जे निकाह में धीअ जो माइत्र वधारे ख़र्चो करे थो। पुत्र वारा जेको वेंदा उहो त घोर में लखों रुपया गिरी लाइनि था। उहो त गाॾियूं भरे न ठाहियूं ठेकराइयूं खणी घर भरे छॾीनि था। धीअ जे माइत्र खे कोन मिले थो। धीअ जे माइत्र खे कीअं नथो मिले को वटड़ी मिलई को थाली मिलई को गिलास मिलियो को दड़की मिलई। हाणे जंहिंजे घणे निकाह थींदी जंहिं वटड़ी ॾिनी हुनखे वटड़ी पाछी पुॼाणी पवंदी। जेकॾहिं को कच्छ मां 100 किलोमीटर पंधु करे पंहिंजे घरे पासे वटी ने गिलास ने थारी ॾेई वियो आहे हाणे उन्ही जे घर निकाह आहे त ई थारी गिलास वटड़ी खणी या वञो ॿी सॼो ख्वार थियो अने उन्ही खे पाछी वटड़ी पुॼाए थो ॿार में कोला काल पंहिंजी धीअ खे ॾेई वियो अॼु उनजी धीअ जी निकाह पाण खे ॾियणी पवंदी। कोला एॾो ख्वार थियो था कोला एॾो हैरान थियो था जेकॾहिं कंहिंजे बचे खे कीअं ॾियणु चाहियो था ख़ुदा तां ॾेई छॾियो पैसा ॾेई छॾियो ग़रीब माण्हूअ खे कुरो कंदा हाणे गिलास ने वटड़ी ने थारी के जेको पछ जी मथे सणे पिया न फिटनि पिया। इन खां बहितर ई आहे जेको ग़रीब आहे तंहिंजे घर धीअ जी निकाह आहे वञ तूं ग़रीब आहीं तूं मिसकीन आहीं हा तोखे 500 रुपया ॾियां थो तुंहिंजी धीअ लाइ करे जेकी वस्तु खाती तो पहले गिनी लाए हथ कढो नी गिलास ने वटड़ी में जा हथ कढो नी खोटी धड़की में जा ऐं ख़र्चो ॾियो हुनखे ख़ुदा तां नियंत्रण तो ॾियां वना नथो ॾियां तूं मुंहिंजो भाउ आहीं तुंहिंजो टाइम आहे अॼु 200 रुपया तोखे ॾियां थो अॼु 500 तोखे ॾियां मूंखे पाछा नथा खपे तुंहिंजी धीअ खे जेकी खपे तूं गिनी ॾे। पाण अहिड़ा मुस्लमान हुआ। अल्लाह ताला पोइ फरमाए नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो या माशर शबाब मन इस्तता मिनकुमुल बाअत फलयतज़व्वज। ए नौजवानो आम जंहिं वटि ताक़त हुई निकाह करे लायो। कुरजी ताक़त इहा पण आहे जे घर वारी कोठी अचो कंहिं पहला मड़े बंदोबस्त करे छॾियो। नौजवान मथे खाली मकान बनाए प्लास्टर करे कलर कराए तैयार कर लक्ष्य जो निकाह करे ॾियो पोइ ठा पहले जीअं खणी गिनी न ठा ऐं गिनी रखो सीटी पलंग ऐं गिनी अचो फ्रिज ऐं गिनी अचो जेकी वस्तु अञा घणे खपे मांडे गिनी तैयार करे रखो अने धीअ जे माइत्र खे चओ ॿियो कीअं न खाली तुंहिंजी धीअ निकाह करे मूंखे ॾेई ॾे बस। ये निकाह जी असल पाण इस्लाम मथे नथा अचूं।
अल्लाह रब्बुल आलमीन फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनु दुखुलू फिस्सिल्मि काफ़ा, ए ईमान वारा इस्लाम में मुकम्मल दाखिल थी वजो। खाली नमाज पूरतो इस्लाम नाई, मस्जिद पूरतो नाई, मस्जिद में आयासी नमाज पढ़ासी जिक्र कयो बाहर निकरासी बड़े ते डर रस्मू कयूं ना। इस्लाम जो को है वो हर के अमल में है, हर के कम में जो इस्लाम के हर की वस्तु में अपना। निकाह में पण इस्लाम हुअणो खपे, पंहिंजो खोटियो रस्मो रवाज जेको न हुअणु खपे। निकाह खे आसान बनायो, निकाह मुश्किल न बनायो। निकाह खे जेकॾहिं आसान बनाईंदा अल्लाह रब्बुल आलमीन निकाह में बरकत ॾींदो, अने जेकॾहिं मुश्किल बनाईंदा पंहिंजे माहौल में मुआसिरे में ज़िना ऐं बदकारी आम थी वेंदी, जेको पाण अखियुनि से ॾिसूं पिया। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेके पण मां ॻाल्हि क़ुरान ऐं हदीस मुताबिक़ सॼियूं आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी के मिली जुली करे अमल कई तौफीक अता फरमाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण मणी के निकाह आसान करी तौफीक अता फरमाए। अल्लाह ताला पाण खे फुज़ूल खर्ची खां बचाए। अल्लाह रब्बुल आलमीन पाण खे इस्लाम मथे मुकम्मल तरीके से अमल कई तौफीक अता फरमाए। आमीन सुम्मा आमीन व आखिरु दअवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल हम्दुलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु। वअशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बाद فإن خير الحديث كتاب الله وخير الهدي هدي محمد صلى الله عليه وسلم وشر الأمور محدثاتها وكل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. أعوذ بالله السميع العليم من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. عباد الله رحمكم الله، إن الله يأمر بالعدل والإحسان وإيتاء ذي القربى وينهى عن الفحشاء والمنكر والبغي يعظكم لعلكم تذكرون. واذكروا الله يذكركم وادعوه يستجب لكم ولذكر الله تعالى ولا أكبر. والله